मलीर में उम्मीदवारनि जूं चूंड सरगर्मियूं तेज़। नवाज़ लीग अॻवान ऐं PS 86 ते नामज़द उम्मीदवार याकूब कासखेली चयो आहे त मुस्लिम लीग नून ई पाकिस्तान खे हिन वक़्तु बहरान मां कढण जी सलाहियत रखे थी। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे हर दौर में पाकिस्तान तेज़ी सां तरक्की कई आहे। हिक भेरो ॿीहर मुल्क खे बहराननि मां कढण तोड़े मईशत जी बहितरी लाइ अवाम नवाज़ शरीफ़ ॾांहुं ॾिसी रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन उमर मारवी ॻोठ ऐं जोगी ॻोठ में कॉर्नर गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे कयो। मोहम्मद याकूब कासखेली वधीक चयो त सिंध जी अवाम जी मालिकी करण लाइ हिन भेरे मुस्लिम लीग सॼी सिंध में पंहिंजा उम्मीदवार आंदा आहिनि। मलीर जे समूरनि क़ौमी तोड़े सूबाई तकनि ते पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदासीं। पीपल्स पार्टी मुसलसल इक़्तिदार में रहण जे बावजूद सिंध जी अवाम जा बुनियादी मसइला हल न करे सघी आहे। मलीर जी अवाम हिन भेरे अवामी सियासत जो जज़्बो रखंदड़ उम्मीदवारनि खे कामयाब करे असांखे मायूस न कंदासीं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।